नाज़रीन, हैदराबाद में हेस्को अवाम लाइ अज़ाब पैदा करे छॾियो आहे। अक्सर इलाइक़नि जी कलाकनि जा कलाक बिजली गायब हुजण करे रहवासी रोडनि ते निकिरी आया। वधीक तफ़सील ॾियण जे लाइ असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे अब्दुलरसूल चांडियो। जी अब्दुलरसूल, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी बिल्कुल, हैदराबाद शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में जीअं गर्मी शिदत में इज़ाफ़ो आयो आहे त हेस्को इंतज़ामिया पंहिंजा रंग ॾेखारणु शुरू करे छॾिया आहिनि। हैदराबाद शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कलाकनि जा कलाक बिजली असरादू लोडशेडिंग कई पई वञे, जंहिं सबबु शहरी सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त मजमूई तौर ते हैदराबाद शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि जा तक़रीबन 15 खां वठी जेके सॼल ट्रांसफार्मर आहिनि उहे गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां ई तब्दील न थी सघिया आहिनि, जंहिं खिलाफ़ शहरी सरापा एहतजाज आहिनि। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, हैदराबाद शहर जी अमानी शाह कॉलोनी, खलाफ मार्केट, लतीफ़ाबाद 8 नंबर, मारवी टाउन, जियोर कॉलोनी, ओड कॉलोनी समेत शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा 15 खां वधीक सॼल ट्रांसफार्मर जेके तब्दील न थिया आहिनि, जंहिं ख़िलाफ़ शहरनि तरफ़ां शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अलॻि अलॻि एहतजाजी मुज़ाहिरा करे धरणा आया आहिनि। जॾहिं त हिन वक़्तु ओड कॉलोनी ऐं जियार कॉलोनी जे रहवासियुनि एग्रीकल्चर कॉम्प्लेक्स ॾाढो धरणो वियो आहे, जेको धरणो अञा ताईं बि जारी आहे। जॾहिं त निचण उस में शहरी जेके आहिनि उन्हनि टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो आहे, जंहिं सबबु हैदराबाद खां कोटड़ी वेंदा आहिनि, कोटड़ी खां हैदराबाद तरफ़ ईंदड़ जेका ट्रैफ़िक आहे मुकमल तौर ते बंदि थी वई आहे। हिन हवाले सां असांजी शहरियुनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे। शहरियुनि जो चवणु आहे त हेस्को इंतज़ाम हुननि लाइ आज़ाद बणिजी वई आहे। गुज़िरियल हिकु हफ़्ते खां ओड कॉलोनी ऐं जियार कॉलोनी जे इलाइक़नि में ट्रांसफार्मर सड़ियल आहिनि, हेस्को इंतज़ामिया तब्दील करण खां लवाए रही आहे। जॾहिं त हुननि जो इहो चवणु आहे त हुननि जो जेको एहतजाज आहे कल्ह खां वठी जारी आहे, पर हेस्को जो को बि आला अमलदार, थोरे ज़िले इंतज़ामिया जो को बि आला अमलदार उन्हनि वटि न पहुतो आहे। हुनजो धरणो अञा ताईं जारी आहे। वॾे तइदाद में जेका ट्रैफ़िक आहे हिन एग्रीकल्चर कॉम्प्लेक्स मेन शहर जो चौंक आहे, जंहिं सबबु शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ट्रैफ़िक जाम थी वई आहे। जी अब्दुलरसूल, अवां जी महिरबानी।